हाज़िर आहियूं अॼु हिकु नए वीडियो सां गॾु। दोस्तों उमेद करियां त तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदव। असीं जेकॾहिं पंहिंजे कंहिं बि वीडियो में पंहिंजो जेको लोगो हूंदो आहे चैनल जो लोगो, उनखे असीं कीअं पंहिंजे वीडियो में चो तरफ़ घुमाए था सघूं। ठीकु आहे दोस्तों, त हिते असीं ईंदासीं पंहिंजे काइन मास्टर एप्लीकेशन खे ओपन करे। उन खां पोइ हिते असीं कंदासीं प्लस वारे निशान ते क्लिक। हिन ते क्लिक करण खां बाद में असीं सिलेक्ट एस्पेक्ट रेशियो कंदासीं। हिन में तव्हां पंहिंजे स्क्रीन जे हिसाब सां जेको आहे सो पंहिंजी स्क्रीन मां एस्पेक्ट रेशियो जेको आहे उहो सिलेक्ट कंदव। 16:9 हिते मां हिनखे सिलेक्ट करियां थो। ठीकु आहे, त उन खां बाद में हिते ईंदासीं पंहिंजे मीडिया ते कंदासीं क्लिक। मीडिया ते क्लिक करण खां पोइ असां हिते ईंदासीं पंहिंजो कोई बि हिकु बैकग्राउंड खणंदासीं। त हिते मां पंहिंजो हिकु बैकग्राउंड हिन में खणां थो। ठीकु आहे, त हिनखे कुझु वॾो था कयूंसि ऐं हिन में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त हिन में असीं कीअं पंहिंजो लोगो घुमाए था सघूं। ठीकु आहे, त हीअ असांजी हिते अची चुकी आहे। ऐं हाणे हिनखे हिते क्रॉपिंग करे हिनखे कयूं हिते ऑफ। ठीकु आहे, एज़ ए एग्ज़ाम्पल मां सिर्फ़ु तव्हांखे हिन में सम्झाए रहियो आहियां। ऐं हिते हाणे ईंदासीं। हिते तव्हां जेको पंहिंजो लोगो सिलेक्ट करणु चाहियो था त उहो हितां तव्हां लेयर ते क्लिक करे ऐं उन खां पोइ ईंदासीं मीडिया में। मीडिया में वञी करे ऐं हिते मां पंहिंजे चैनल जो लोगो खणां थो। ठीकु आहे, त हिते अचूं था। ओके, त हीअ असां वटि अची वियो। हिनखे हिते क्रॉपिंग ते ओपन, हिनखे क्रॉपिंग खे ओपन करे ऐं हिते हिन जो जेको आहे सो शेप ॾेई करे उन ई खां पोइ हिन जो लोगो हिते हिनखे कयूं था हिते ओके। ठीकु आहे, हिन लोगो खे असीं कंदासीं फ़िलहालु थोरो नंढो। तव्हां जेतिरो हुनखे रखणु चाहियो था, किथां स्टार्ट करणु चाहियो था, उहा तव्हांजी मर्ज़ी आहे। बहरहाल हितां हिनखे मां हितां स्टार्ट करियां थो। ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो था त सॼे पंहिंजे वीडियो में हलंदो रहे त हिनखे मुकमिल वीडियो ताईं हिनखे छिके अचोसि। ठीकु आहे, उन खां पोइ असीं हिनखे हाणे हिते ईंदासीं पंहिंजे हिन ते की वारो जेको निशान अचे थो लेफ्ट हैंड साइड खां। ठीकु आहे, त हिनखे कंदासीं हाणे हिते क्लिक। हिन ते क्लिक कयोसीं, उन खां पोइ अॻिते कंदासीं पंहिंजे हिनखे प्रोजेक्ट जेको आहे उनखे अॻिते कंदासीं। ठीकु आहे, त हीअ ऑटोमेटिकली हिते हिन में प्लस थी वेंदो। ऐं हाणे असीं पंहिंजे हिन जे जेको लोगो आहे उनखे पंहिंजो जेको आहे सो हेठि कंदा ईंदासीं। ठीकु आहे, जंहिं तरफ़ तव्हांखे हिनखे घुमाइणो आहे उन तरफ़ तव्हां हिनखे हेठि कंदा अचो, छिकींदा अचो। ठीकु आहे, हिनखे हिते अॻिते करियूं था त हिते ऑटोमेटिकली हिते प्लस थी वेंदो। ऐं उन खां पोइ वरी हिनखे हेठि करियूंसि था। ठीकु आहे, त हिते वरी जेको आहे सो प्लस ऑटोमेटिकली थी वेंदो। त अहिड़े हिसाब सां हिनखे हेठि छिकींदा ईंदासीं। हिनखे थोरो प्रोजेक्ट खे अॻिते कंदा ईंदासीं। ठीकु आहे, त हिते अञा हिनखे अॻिते करे वरी हाणे हिनखे कयूं था लेफ्ट हैंड साइड ॾे। ओके, त हिते बि प्लस थी वियो। हिनखे वरी अञा ई अॻिते करे हिनखे अञा अॻिते कयोसीं। ठीकु आहे, प्रोजेक्ट खे बि अॻिते कंदा अचो ऐं हिनखे बि अॻिते कंदा अचो पंहिंजे लोगो खे। ठीकु आहे, त हिनखे लोगो खे हेसि ताईं आणे करे वरी हिनखे प्रोजेक्ट खे कयूं था अॻिते ऐं उन खां पोइ वरी हिनखे था कयूं मथे करण खां पोइ वरी हिन प्रोजेक्ट खे अॻिते कयोसीं, वरी हिनखे कयूं था हिते मथे। बहरहाल अहिड़े हिसाब सां हिनखे जेको आहे सो स्टेप बाय स्टेप करिणो आहे। ठीकु आहे, हिनखे मथे आणे करे ऐं उन खां पोइ हाणे हिनखे कंदासीं राइट हैंड साइड ॾे। मां एज़ ए एग्ज़ाम्पल मां तव्हांखे सम्झायां थो, बाक़ी तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां पंहिंजी वीडियो में हिनखे कीअं लॻायो था, कीअं हिनखे ठाहियो था। ठीकु आहे, त हिकिड़ो मिनट तव्हां जेको आहे सो अंडरस्टैंडिंग सिर्फ़ु तव्हांजे लाइ। हिनखे अॻिते करे ऐं वरी लोगो खे अॻिते था करियूंसि, प्रोजेक्ट खे अॻिते। ओके, हाणे हिते असांजो हीअ अची चुको आहे। त हाणे हिनखे कंदासीं हिते टिक ते ओके। ऐं हाणे हिनखे असीं कंदासीं प्ले करे ॾिसूं था त छा वाकई वर्किंग करे थो, पंहिंजो कमु करे थो जेको असां हिनखे ठाहियो आहे उअं ई ठहियो बि आहे या न ठहियो आहे। ठीकु आहे, त हिनखे हाणे हिते कयूंसि था प्ले। ओके, तव्हां ॾिसी था सघो त हीउ जेको लोगो आहे असांजो उहो हिते घुमे थो पियो। ओके, ऑटोमेटिकली जेको आहे सो लेफ्ट हैंड साइड ॾे वञे थो पियो। सही आहे, उन खां पोइ वरी अप वेंदो। ओके, हीअ हाणे अप पियो थो वञे। अप वञी करे वरी राइट हैंड साइड ॾे वेंदो। ठीकु आहे दोस्तों, त हिन में जेकॾहिं तव्हां 2 मिंट हिनखे थोरो सम्झण जी कोशिशि कंदव त तव्हां सुठे नमूने सां हिनखे सम्झी सघो था ऐं पंहिंजे वीडियो में सुठे नमूने सां हिनखे
इस्तेमालु करे था सघो। ओके, त हीअ असांजो हेसि ताईं हुयो। ओके, त हीअ हुयो असांजो अॼु जो वीडियो। उमेदु करियां थो तव्हांखे बिल्कुलु सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। अगरि सम्झ में न आयो तव्हां कमेंट में पुछी था सघो। मिलंदासीं कंहिं नए वीडियो सां गॾु। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।